कुछ ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते सिंध जे शहर सीता रोड जो पीपी अॻवान कंबर लिगारी जो हिकु ट्रेंड सोशल मीडिया ते धूम मचाए छॾी हुई, जंहिं ते कंबर लिगारी वॾी मक़बूलियत माणी। इहो ई आहे त गाॾियूं कीअं माना मुतासिर लाइ केतिरियूं गाॾियूं ॾिनियूं, बोर्ड मुतासिर लाइ गाॾियूं कीअं माना। इहो हो सीता रोड जो कंबर लिगारी। हाणे पेश आहे अव्हां जे अॻियां सराड़ी जो कंबर लिगारी। गाॾियुनि तक़रीबन 500-600 गाॾियुनि जो काफ़िलो आहे असांजो। बोर्ड मुतासिरनि जे लाइ गाॾियूं कीअं माना। बोर्ड मुतासिर लाइ गाॾियूं कीअं माना। बोर्ड मुतासिरनि जे लाइ गाॾियूं कीअं माना। जी हा, बिल्कुलु जेको कंबर लिगारी जे मशहूर ट्रेंड पंहिंजे आवाज़ में ॿुधाए रहियो आहे। यकीनन सराड़ी जा नौजवान कंहिं टिलनि खां घटि न आहिनि। अगरि अहिड़नि नौजवाननि खे सही तरह सां हिमथायो वञे त वॾो इनकलाब अची सघे थो। बोर्ड मुतासिर लाइ गाॾियूं कीअं माना। बोर्ड मुतासिरनि जे लाइ गाॾियूं कीअं माना।